मेल रिपोर्ट फरमान चन्ना मंशियात ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब महज साफ़िन पारां हलियल ख़बरुनि खां पोइ एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी पारां मंशियात फरोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। मेयर पुलिस 42 मंशियात फरोशनि खे गिरफ़्तार करे 10 किलो खां मथे चर्स 836 पैकेट गुटखा आसोपारियूं 11 किलो भंग ऐं शराब जूं बोतलूं हथ करण जी दावा करे छॾी आहे। मेहर डीआईजी हैदराबाद तारिक रज़ाक धारे जो एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी हिदायतुनि ते मेहर तालके समेत दादू ज़िले में पुलिस पारां मंशियात फरोशनि ख़िलाफ़ छापा हणंदे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदनि में कार्रवाई कई वयूं आहिनि। कार्रवाई दौरान गिरफ़्तार जवाबदारनि ऐं मुख़्तलिफ़ जरदारी इमरान उर्फ कोडू जानवरी शिराज चांडियो एजाज वलीदाई सईद चांडियो फिदा हुसैन कलड़ो सिराज चांडियो आशिक जामवरी नज़ीरा सबा सोलंगी जुल्कार उर्फ छपलू भट्टी सैद हाशिम उर्फ हाशू शाह इशफाक खुहारो लाहिब बख्श चांडियो राजा बूक ओशाक ऐं राहिल राजपूत यासीन सदाकत राहिब लगारी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद शहमीर इरफान खोसो दरिया खान वधो अरबाब डीपर रियाज पंवर अब्दुल हमीद खोसो शिराज कमराणी आशिक भंड मुमताज मल्हा एहसान उर्फ एसू मंगड़हार पीर एजाज मुश्ताक चन्ना फराज पंवर जाहिद हुसैन जोयो गुलशेर चांडियो इम्तियाज सुमराणी ऐं अनवर अबड़ो ऐं ॿिया शामिल आहिनि। जिते गिरफ़्तार जवाबदार मथां हद जे थाणनि ते केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। मेहर एसएसपी दादू मूजिबि त मेहर तालके समेत दादू ज़िले अंदरि मंशियात फरोश ऐं समाजी बुराइयूं हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वयूं आहिनि। दादू ज़िले अंदरि मंशियात जो ख़ात्मो आणे समाजी बुराइयूं ख़त्म करे अमन अमान जी सूरत हाल खे वधीक बहितर बणायो